अञा ज़ोर ज़बरदस्ती को बि कोन्हे। मुंहिंजो बाबो जेको दीकरी भेण मुंहिंजी विकिणी अथसि अॻे, वरी मूंखे बि विकिणे पियो। उन खां पोइ मां अञा राखुशी सां मूं पंहिंजे प्यार जो कमु कयो आहे। हाणे जेको तूं मुंहिंजो मरण था चाहिनि, कूड़ा केसां करनि था, तोखे चवनि था तोखे मारींदासीं, तोखे ॿधाईंदासीं। उन खां पोइ त मामा चाचा मुंहिंजा पोयूं वॾा आहिनि, चवनि था तोखे मारींदासीं, तोखे ॿधाईंदासीं। नूरसन साहिब अरब गांवर हैदर इहो हाणे मुंहिंजा मारण जा कढ वधा आहिनि, चवनि था तोखे मारींदासीं, तोखे ॿधाईंदासीं। सिंध हुकूमत खे इहो अपील कयां थो त मुंहिंजो मदद करे। तो के इमदाद जबरदस्ती कढी आयो? न न, ज़ोर ज़बरदस्ती को बि कोन्हे। मां पंहिंजी राखुशी सां आयो आहियां। हाँ मूंखे परेशान करनि था। हाँ त तू ॿुधा? हाँ भाई, इहो ई मसइलो आहे। हे पंहिंजी राखुशी सां आयो आहे। राखुशी सां मूंखे मथां शादी कयईं। हिन त ज़ोर ज़बरदस्ती का बि कोन्हे। हाणे जेको हिन जा माइट आहिनि त रोज़ कूड़ा केस कयूं, असांखे फसाइण था चाहिनि। चवनि था असां कूड़ा केस करे हिनखे घुरायो त हिनखे फसाए हिनखे मारींदासीं। असां ते केस करनि था। जॾहिं केस जो ॾींहुं सवलो थिए थो त पोइ रस्ते ते माण्हू उन्हनि पंहिंजा विहारे करे असांखे वठण था चाहिनि, चवंदा आहिनि असां तव्हांखे मारींदासीं। हे पंहिंजे राखुशी सां आयो आहे। मुंहिंजो को बि हिन ते ज़ोर ज़बरदस्ती कोन हुयो। हे पंहिंजी राखुशी सां आयो आहे। को बि असांखे परेशान था कनि। हाणे बि असां जिते असांजो ॾस पवे थो उते अची मौजूदु थियनि था असांखे मारण जे लाइ। त 4 माण्हू 5 माण्हू वठी करे अचे असांजे कढ वधाइनि। ऐं मुंहिंजे भाइरनि खे हिते वॾो ज़ोर आहे उन्हनि जो। गमी हिकु मोटरसाइकिल ॿियो घर जो सॼो सामान उहो मुंहिंजे भाउ खे तड़े कुटे घरों कढी छॾियो अथनि। उहो घर ते कौरो कयूं वेठा आहिनि। खामखां असांखे परेशान कनि था। न को ज़ोर आहे न ज़बरदस्ती आहे। पंहिंजे राखुशी सां आयो आहे त पोइ छाजे लाइ असांखे तंग करनि था, छो असांखे ज़लील करनि था। असां सिंध हुकूमत खे इहा अपील कयूं था त असांजी मदद करे असांखे आज़ादी वठी ॾे। न असां वेहण जहिड़ा असांखे छॾनि था, न असांखे किथे कमाइण जहिड़ा छॾनि था। जिते असां वेहूं था उते हुननि जो माण्हू पुॼी था वञनि। हरू भरू जो असांखे परेशान कनि था। सिंध हुकूमत खे इहा अपील कयूं था त असांजी मदद करे। केर केर तंग कनि था?